नाज़रीन हाणे अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। अवां खे ख़बर ॾींदासीं त सुप्रीम कोर्ट आर्मी एक्ट जो सेक्शन 2D हिकु गैर आइनी करार ॾेई छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट पारां 9 मई जे जवाबदारनि जो ट्रायल आम अदालतुनि में हलाइण जो हुकुम ॾिनो वियो। अवां खे ॿुधायूं त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। अपडेट कयूं पिया सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे केसिस जे हवाले सां ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट आर्मी एक्ट जो सेक्शन 2D हिकु गैर आइनी करार ॾेई छॾियो। ख़बर अवां खे ॾियूं त सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में अहम केस जी ॿुधणी कई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जी ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो। अवां खे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलादम करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूद आहे असद सर। जी असद तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल सुप्रीम कोर्ट जो तमामु वॾो फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे। सुप्रीम कोर्ट में जेके सिविलियन जा केस मिलिट्री अदालतुनि में हलंदा हुआ उनखे मुकमिल तौर ते कलादम करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां जेका सुप्रीम कोर्ट जी बेंच हुई उन कुझु देरि अॻु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। महफ़ूज़ थियल फ़ैसिलो हाणे ॿुधायो वियो आहे। उन फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट जी जेका 5 रुकनी बेंच हुई उन दरख़्वास्त जेके ॿुधाइनि उन समूरनि ॿुधण खां पोइ जेके दरख़्वास्त बाबति फ़ैसिलो इब्तिदाई ॾिनो आहे उन में सुप्रीम कोर्ट सेक्शन 2 हिक खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। इहो फ़ैसिलो 1.4% जे तनासुब सां साम्हूं आयो आहे। अहिड़ी तरह सिविलियन जा जेके केस मिलिट्री कोर्ट्स में हलण वारो फ़ैसिलो आहे उहो कलादम करार ॾिनो वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद सर।